बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नादरीन, 100 न्यूज़ में भली कार। 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब खैरपुर शाह भंगियो अकानमक ज़ोन थाने जी हद में 2 महीना अॻु क़तल थियल डॉक्टर अब्दुल लतीफ़ चढ़ल जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। मक़तूल जा वारिस ऐं नंढड़ा ॿार पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त अकानमक ज़ोन पुलिस कातिलनि सां ॿिट बणियल आहे। जॾहिं त असां SSP खैरपुर जी ऑफिस अॻियां एहतजाज कयो हुननि सखणा दिलासा ॾेई मोटाए छॾियो हो, मगर हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। हुननि चिताव ॾींदे चयो त अगरि कातिल गिरफ़्तार न थिया त DIG सखर जी ऑफिस अॻियां कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज कयो वेंदो। हुननि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त कातिल जल्द गिरफ़्तार करे शहीद अब्दुल लतीफ़ चढ़ल जे खून सां इंसाफ़ कयो वञे। नालो मुझो रामतलावा गुलाब मरी असांजे पी के पूरो गोलियन जो बस चला छॾियो। असांजो पी नमाज़ पढ़ी सुबुह असांजो पी सुबुह सां नमाज़ पढ़ी शाम जो अचे पियो। गुलाब मरी असांजे पी के पंहिंजे साथियुनि सां गॾिजी पूरो बस्ती गोलियन जो हलाए छॾियो। ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे, अल्लाह जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं महिल ताईं असांखे कोन इंसाफ़ मिलियो आहे। जे खून कयो गुलाब मरी उहो असांखे अञा धमका रहियो आहे, असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे, अल्लाह जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं महिल ताईं असां सां कोन इंसाफ़ थियो आहे। जे खून कयो गुलाब मरी उहो रोडनि ते थो घुमे, असांखे धमका रहियो आहे, असांजे घरनि ते फायरिंग थो करे। ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे ख़तरो आहे। ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़